अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कौमी असेंबली के डिप्टी स्पीकर कासिम सूरी बेतमादी रिथ पेश थियण खां अॻु ई इस्तीफ़ा ॾेई छॾी। संदसि इस्तीफ़ा कौमी असेंबली के सेक्रेटरीट खे मिली वई। बिना मुक़ाबले चूंडिजी वियल स्पीकर राजा परवेज़ अशरफ अॼु पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणंदो। पैनल ऑफ चेयरमैन अयाज़ सादिक जी सदारत हेठि कौमी असेंबली जो इजलास थींदो। पंजाब जो वॾो वज़ीर केरु थींदो, परवेज़ इलाही या हमज़ा शहबाज़? फ़ैसिलो अॼु थींदो। पंजाब असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जी सदारत हेठि थी रहियो आहे। सूबाई असेंबली जे अॼु थींदड़ इजलास में नए कायदेवान जी चूंड कई वेंदी। गॾियल ऑपोज़िशन जे हमज़ा शहबाज़ ऐं PTI जे परवेज़ इलाही में मुक़ाबिलो थींदो। ॿिन्ही उम्मीदवारनि तरफ़ां घुर्बल अक्सरियत हासिल करण जी दावा। वॾे वज़ीर जी इलेक्शन अॼु ई थींदी ऐं नतीजो बि अॼु ई ईंदो। असेंबली क़ाइदनि मुताबिक़ वॾे वज़ीर जी चूंड कराईंदसि। मामले खे अल्तवा में वञणु न ॾींदासीं। जेकॾहिं को सम्झे थो त असेंबली जे माहौल खे ख़राब करणो आहे त बि मूंखे प्रेशर नाहे वठिणो, पर प्रेशर ॾियणो आहे। पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जो मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त जेकॾहिं हमज़ा शहबाज़ खां पैसा वठण जो को सबूत आहे त साम्हूं आणियो। इमरान ख़ान खे इक़्तिदार तां लाहिण लाइ आईनी चमाटूं हणियूं पयूं। जहिड़ीअ रीति हिकु ज़िद्दी ॿार जो ज़िद छॾाइण लाइ चमाटूं हयूं वेंदियूं आहिनि। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जो कराची में 3 तलवार वटि छुटकारे वारे रिहाड़ जे हवाले सां निकितल रैली खे ख़िताब। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त कुझु लख रुपया टैक्स ॾींदड़ इमरान ख़ान गुज़िरियल साल 1 करोड़ रुपया टैक्स कीअं ॾिनी, आमदनी कीअं वधी। मुल्क जी ज़रूरत आहे त इमरान ख़ान जी सियासत दफ़न थिए। अॼु सभु चई रहिया आहिनि त इमरान ख़ान चोर आहे, हुन तोशाखाना मां तोहफ़ा खणी विकिणिया। नासिर शाह तहरीक इंसाफ़ खे ख़बरदार कयो त मुल्की इदारनि ख़िलाफ़ ॿोली इस्तेमालु न कई वञे। निसार खोड़ो चवे थो नंढी चूंडुनि में बि तहरीक इंसाफ़ जो मुक़ाबिलो कंदासीं।